हे मुकाम धरती दे मानुन जा भरिया पिया ने काजो अबो हो काजो डाडो हो काजो पुटरो काजो चाचो हो काजो मामो वे भी मरी विया उन जा खटड़ा भी खयो असा भी मरी वेदा असा जा भी खटड़ा खजदा वे उते अंदर पिया ने अल्लाह तो जाने बुजुर्ग हूंदो सकर में सचल फकीर कंहिंखे मथां ख़बर हुजे न हुजे मां उन जी सोबत में घणो वक़्तु वेंदुसि पोएं ज़माने में तक़रीबन जी 122-23 साल उमिरि मूंखे पूरी तरह से यादि न आहे दंद भी सलामत दीद भी सलामत अकुल भी सलामत सब कुछ सलामत कमज़ोर हुयो वो बैत हुयो हज़रत साईं इमरोड शरीफ वारनि साईं इमरोडी पोइ जॾहिं उहे पंहिंजे अलाह ॾे विया त पोइ हाल जी शरीफ आयो उहो ॻाल्हि पियो करे मूंखे पंहिंजी त मां जॾहिं पहिरियों वञी करे हज़रत साईं जे हथ ते बेहद थियुमि ऐं अलाह जो नालो पुछियुमि त पहिरीं राति ख़्वाब लहां पोइ त मां चोथे आसमान ते वेठो आहियां हज़रत अली साईं सां बेहत थो कयां बेहत हीअं हथु मिलाए पियो हज़रत अली साईं छो त असांजे सिलसिले जो पहिरियों मुर्शिद हज़रत अली आहे नबी साईं खां पोइ असांजो हिते जो सिलसिलो आहे कादरी सिलसिलो आहे कादरी सिलसिले जो वॾो इमाम हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी आहे जंहिंजे नाले ॾे निस्बत आहे जीअं हनफी मसलक अबू हनीफे ॾिया शाफी मसलक इमाम शाफी ॾिया हंबली मसलक जी निस्बत इमाम अहमद ॾिया ईअं जेका असांजे सिलसिले तसव्वुफ़ जी दिलि जी सफ़ाई बातिनी ज़िक्र अज़कार जे जेको इमाम आहे हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी ऐं इन सिलसिले में घणा सिलसिला आहिनि सिलसिले जो मतिलबु वो कड़ी कड़ी सां मिलाए वञी नबी साईं सां बीहंदो नंजीर हूंदो आहे न हितो कड़ी हितो 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 वञी गारे में बीहे वञी मरकज़ ते बीहंदो पैगंबर साईं जन हज़रत अली साईं खे ज़िक्र सेखारियो अल्लाह जो नालो इबादत त हीअं अल्लाह जो नालो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम आहे कि कोन्हे क़ुर शरीफ़ अल्लाह ताला फरमाए तो मां खे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयो अल्लाह त गॾु आहे पर असां विसारे छॾियो हिकिड़ो बुज़ुर्ग हो उस्मान नालो उहो मजलिस में ॻाल्हि कंदे कंदे चए त मूंखे त यार ख़बर पवंदी आहे जॾहिं अल्लाह मूंखे यादि कंदो आहे जंहिंमें तोखे की ख़बर पई अल्लाह क़ुर शरीफ़ को न पढ़ियो तो अल्लाह ताला फरमा तो फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम तव्हां मूंखे यादि कंदो मां तव्हांखे यादि कंदुसि मां जॾहिं अल्लाह खे यादि कंदो आहियां उन वक़्तु मूंखे अल्लाह यादि कंदो आहे अल्लाह खे यादि कयो ज़िक्र कयो ज़िक्र अल्लाह जो अहिड़ी शइ आहे जो दिलि जी कट खे लाहे छॾींदो दिलि जेका गुनाहनि सां कारी थियल हूंदी आहे कटियल हूंदी आहे अल्लाह जो नालो वठंदो आहे कट लही वेंदी पर यार एतिरो फ़र्क़ु आहे दवा डॉक्टर खां वठिबी आहे ईअं कंहिंखो न वठिबी आहे अल्लाह जे नाले वठण वारा ॿी के डॉक्टर हूंदा ॻोल्हींदो त लभंदा उन खां तव्हां दवा वठो उन नमूने ते तव्हां इलाज करायो त दिलि ॾिसो त दिलि कीअं थी रोशन चौथे आसमान ते पहिरीं राति ख़्वाब थो रहे ये अमल जी सुठा ख़्वाब अमल जे क़बूलियत जी निशानी हूंदी आहे या सालिह बंदे जी तंहिं करे अल्लाह जे बंदे खे शेर चयो आहे और तनी सां और जंहिंजी और अल्लाह सां ॿियनि सां और न और मथां ओरींदे ओरे रहे वेह तई सां वेह जेके वेही ॼाणनि ॿियनि सां वेह न मथां वेही वास विझाए पिसरे नू बा बदा बनश
खानदान नबूअत गुमशुद नूह अलैहिस्सलाम नबी जो पुट बुछड़न सां संगत रखे खानदान नबूअत हली वई दुनिया में अल्लाह जे अज़ाब जे लपेट में आयो आखिरत जे लाइ अबदी हमेशा अज़ाब अल्लाह सग असहाब काफ़ रोज़े चंद पे नेका गिरफ्त मर्दम शुद असहाब काफ़ जो कुत्तो नेकन जी चंद ॾींहं जेको आहे सो कढ लॻो उन सां संगत के क़यामत जे ॾींहुं इहो बि जन्नत में वेंदो केतिरियूं शयूं आहिनि इंसान खां सवाइ जंहिंजे अज़मत ऐं शान जे करे अलाह उनखे जन्नत ॾींदो इहो कुतो बि जन्नत में वेंदो हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी ॾाची बि जन्नत में वेंदी खजी जो थुड़ जेको पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत में रहंदो उहो बि जन्नत में वेंदो ओद जबल भी जन्नत में वेंदो तूर जबल भी जन्नत में वेंदो अहिड़ियूं केतिरियूं शयूं आहिनि जेके जन्नत में वेंदियूं कुतो जेको पलीद जानवर आहे पर सालिहनि जी कढ लॻे अल्लाह ताला उनजी सालिहनि जी बरकत सां उनखे क़यामत जे ॾींहुं जन्नत में अल्लाह ताला फरमाते ज़ातल तज़ावर ज़ात अनकाफ़े में ज़ातल यमीन वैदा गरबत तकरिब ज़ात शिमाल व वजहत मिन ज़ालिक मिन आयत वे असहाब काफ़ जा सबतुन सामिनहुम कल्बुहुम सतान अठो उन्हनि जो कुतो आहे सत जवान हुया जेके मुशरिक काफ़र बादशाह खां भॼी ईमान बचाइण जे लाइ जंहिंसां अठो कुतो बि कढ लॻो जंहिंजो नालो किताब में कितमीर लिखियल वञी काफ़ में पिया पोइ उते केतिरो वक़्तु रहिया वल बे सूफ़ी काफ़े सलास मियतिन सिनीन वज़दादू तिसा अल्लाह ताला फरमाए थो 309 साल उते निंड वठी विया 309 साल निंड वठी विया 309 साल खां पोइ हिनखे जागत पाण में चयो त केतिरो रहियाऊं पाण में चवनि पिया त केतिरो रहियाऊं कालू लबिसना यौमन ऐं बाद यौमन चए त हिकिड़ो ॾींहुं रहियाऊं या अधु ॾींहुं हाणे इहा ॻाल्हि दिलि ते न बीहे भई जेकॾहिं सुबुह जो हिते आयाऊं त शाम जो वक़्तु उथिया त ॾींहुं थी वियो जे मंझंदि जो सुम्हियाऊं त अधु ॾींहुं थी वियो केरु पिया चवनि अल्लाह जा वली असहाब काफ़ जा अल्लाह जा वली जंहिंजे लाइ अल्लाह ताला सूरत काफ़ जो नालो ई काफ़ रखाए छॾियो आहे की कोन्हे हदीस पाक में जेको जुमे जे ॾींहुं सूरत काफ़ खे पढ़ंदो उन जे लाइ जुमे खां वठी ॿिए जुमे ताईं उनजे मथां अल्लाह जो नूर हूंदो एतिरो नूर हूंदो जो धरती खां वठी आसमान ते नूर ई नूर नूर त असांखे ॾिसण में नथो अचे छो त इम्तिहान ई ॻाल्हि में आहे अल्लाह जो क़ुर नूर आहे अल्लाह जो नालो नूर आहे वज़दादू तिसा जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमाए थो असां सिज खे हुकुम कयो आहे जॾहिं उभरे त उन गार हेॾो बि जबल विच ते जाइ ख़ाली उते पिया जॾहिं उभरे त हे पासड़ो वठिजांइ जेमहिल लहे त हे पासड़ो वठिजांइ जीअं हिनखे उस जो तिड़को बि न अचे सिज बि जंहिंजे लाइ ड्यूटी ॾे थो इहे ख़ुदा वटि एॾे मक़ाम जा त माण्हू आहिनि पर उन्हनि जी बरकत सां उनजी सोबत सां कुतो बि उन सां गॾु पियो आहे उन खे बि तिड़को नथो लॻे हुननि जे करे अल्लाह वारनि सां वेहो अल्लाह वारनि जी सोबत में अचो पोइ जेका अल्लाह वारनि जे मथां रहमत हूंदी न उन जो हिसो तव्हांखे बि मिली वेंदो हाणे उहो हमरा विञणो हणे त भले हण मां मना कोन थो कयां मां ॻाल्हि थो कयां हाणे पाण खे थो या कंहिं ॿिए खे हणे थो पर भर वारे खे बि लॻंदी की न लॻंदो हवा लॻंदी न
ईअं सालियनि जी सोबत में वेंदो त तव्हां बि साले जी हूंदो सोबत साले तुरा साले कुनत सोबत ताले तुरा ताले कुनत अल्लाह जा बंदा वह मुफी फजवत में ये अल्लाह ताला फरमावा हम रुकूद ये निंड बयान मरी कोन वया निंड बयान त जीअरा आहिनि न निंड वारो माण्हू जीअरो हूंदो आहे न मोल त न हूंदो आहे हाणे जेके जीअरा आहिनि त उन्हनि खे जीअरनि खे जेके बि दुनिया में जीअरा आहिनि नबी साईं जे ज़माने खां वठी ऐं क़यामत ताईं समूरा उम्मती पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ऐं उनजी निजात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणणु उम्मती थियण जो ईसा अलैहिस्सलाम बाद में ईंदो अचे थो न हदीस में लहंदो न अग में ईसा अलैहिस्सलाम जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह हाणे भरींदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ईसा अलैहिस्सलाम जो भी बचाव तॾहिं थींदो जॾहिं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जॾहिं लहंदो त इमामत उन वक़्तु इमामत इमाम महदी कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मती कंदो ईसा अलैहिस्सलाम उन वक़्तु उम्मती जी हैसियत में हूंदो महदी अलैहिस्सलाम उम्मत जी हैसियत में हूंदो पैगंबर साईं जो उम्मती थी करे ज़िंदगी त जेके जीअरा आहिनि उन्हनि खे उन्हनि जी निजात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हुजण में आहे हाणे हे जीअरा आहिनि अल्लाह ताला फरमाए थो तव्हां उन्हनि ॾे वेंदव त तव्हांजे मथां रोब पइजी वेंदो आहे न क़ुरान शरीफ़ में पोइ उन रोब जे करे उनजी एॾी हिफ़ाज़त आहे जेकॾहिं माण्हू को अंदरि ओॾे वञणु चाहे थो कुदरती एॾो तो रोब पए दिलि ते पोइ वठी वञे उन्ही ते त रोब आहे पर उन्हनि जे नालनि में बि अॼु ताईं रोब आहे क़यामत ताईं रोब हूंदो उहे नाला लिखी करे तव्हां जिन वारे जी ॻिची में विझो त जिन भॼी वेंदो उहे नाला लिखी करे तव्हां भित ते हणी छॾींदो त चोर न ईंदो यकीन कयो था बाबा यकीन जी ज़रूरत त आहे न यकीन न कंदो त पोइ पंहिंजो कुसूर अथसि न मञे न यकीन न कंदो न मञे पोइ ॿुधो अथव न किसो जे हिकिड़े मुला खे चयो वाज़ पियो करे जे बाबा बिस्मिल्लाह रहमान में अहिड़ी बरकत आहे जो इहो पढ़ी करे को दरिया मां हलियो वेंदो न दरिया बि उनखे जाइ ॾींदो हिकिड़े केदारे फ़क़ीर ॿुधो पए उहो काठियूं कंदो चवंदो यार रोज़ ॿेड़ी जो इंतज़ारु हितां जो मुंहिंजो मज़ो थियो बिस्मिल्लाह रहमान अचे वञे भरी खे वेझे पोइ काठे महीने खां पोइ मुला खे चए साईं तव्हां महिरबानी कयो मुंहिंजे घर हलो मुंहिंजी दावत खाओ हुन सम्झो त मुला एॾी बरकत वारो जंहिं मूंखे हिकिड़ो सबक़ु ॾसियो आहे त एॾी बरकत थी आहे इहो मुंहिंजे घर हलियो त थी वञे बाबा तुंहिंजो घर अचे साईं दरिया जे परे पासे ॿेड़ी फेड़ी साईं ॿियनि शइ खां था पुछूं मूंखे बिस्मिल्लाह जो सबक़ु ॾिनो सो मां टपी थो वञा तव्हांजे सीने में सारो क़ुर पियो हा क़ुर असां न सुञातो आहे क़ुर पाक खे जे क़ुर पाक खे सुञाणो त क़ुर पाक आसमान अर्शनि ते पुॼाए छॾे अयूब बादशाह हुयो न उन खां अॻु में नाज़िमुद्दीन हुयो न उन खां पोइ जनाब ॿिया टे हुया न 11-12 बादशाह त असांजी उमिरि में हिते गुज़री विया आहे उन्हनि जो नालो बुज़ुर्ग पीर बागारा भरचूंडी सोई शरीफ़ ॿिया टिया अॼु ताईं बि उन्हनि जो इहो नालो हले थो पोइ छाजे करे उहे बादशाह उन हुकूमत हलाई उन्हनि विज़ारत हलायूं उहे अलाह जे क़ुर खे चिमड़िया अलाह ताला उन क़ुर जे सदक़े जो नालो एॾो बुलंद करे छॾियो आहे जो तव्हां क़यामत ईंदी नालो हिननि जो हूंदो
त हाणे जीअर आहिनि न इन्हनि जीअरनि खे जी निजात तॾहिं थींदी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां बाद में जॾहिं नबी साईं कलमो भरींदा हाणे कलमो साईं उते पुॼाए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चइनि वॾनि असाबनि खे सॾे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे पंहिंजी चादर मुबारक लाहे विछायूं हिकिड़ी कुंड ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिकिड़ी कुंड ते हज़रत उमर फारूक हज़रत उस्मान हिकिड़ी ते हज़रत अली दुआ घुरियूं पाण फरमायो असाब काफ़ ॾे वञो उन्हनि खे मां जेको कलमो मुंहिंजो सिखाइजो दीन सम्झाइजो हीअं जो दुआ घुरियूं चादर जो उॾी सिधो वञी असाब काफ़ जे दर ते अल्लाह असांखे अहिड़ो नबी ॾिनो जो समूर नबी लाइ मौजूदा बि अल्लाह उनखे ॾिना अञा वधीक बि ॾिने असांखे अल्लाह अहिड़े नबीअ जो उम्मती बनायो हेॾो महिरबान हेॾो शफ़ीक़ शुक्र आहे अल्लाह जो जो असांजे पुखे में पियो हदीस पाक में अचे थो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पाक जो ताजुदन में क़ुर पाक जी पिया तिलावत कर तिलावत कंदे कंदे हिन आयत ते आया इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो कौल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो कौल क़यामत जे ॾींहुं चवंदा अल्लाह हे असांजे वक़्त जा असांजा जेके उम्मती आहे इहे तुंहिंजा बाना तुंहिंजी मर्ज़ी बख़्शे न तोड़े छॾे गुनाहगार तोड़े बख़्शे तोड़े छॾे रब कैफ़ बि उम्मती रब कैफ़ बि उम्मती मुंहिंजा रब ईसा अलैहिस्सलाम ईअं चई करे हलियो वेंदो वधीक उन फ़िक्र ऐं वधीक ॻाल्हि न हूंदी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत जो हाल कहिड़ो हूंदो हदीस पाक में जो सारी राति इन्हनि आयतनि खे पढ़नि बि पिया अखियुनि मुबारक मां पाणी अचे पियो रोइनि बि पिया जॾहिं असराट थियो अल्लाह ताला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो जिब्राइल वञ मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ॼाणा थो पर तूं पुछी आहे छो त कॾहिं कॾहिं माण्हू खे ॻाल्हि मालूम हूंदी आहे उन हूंदे बि पुछंदो आहे त जीअं ॿियनि खे ख़बर पए आयो सम्झ में इन में इहो फ़ाइदो आहे जेकॾहिं पुछी न अचे हा इहे ॻाल्हियूं न थियनि हा त असांखे ख़बर पए चोथों रहे फरमाता क़यामत जो ॾींहुं सख़्तु ॾींहुं थींदो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे लाइ हे बयान ॾिनो वेंदो हलियो हज़रत ईसा हे बयान ॾिनो वेंदो मुंहिंजी उम्मत जो छा हाल हूंदो जिब्राइल तूं वञ मुंहिंजे महबूब नबीअ खे चओ क़यामत जे ॾींहुं मां तोखे तुंहिंजी उम्मत जे मामले में तोखे मां राज़ी कंदुसि आहे न वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा तोखे मां उहा शइ ॾींदुमि जो तूं क़यामत जे ॾींहुं मोहम्मद करे राज़ी हूंदे ख़ुशि हूंदे तोखे राज़ी कंदे अल्लाह ताला सलाम थो फरमाए जिब्राइल थो चए हीअं साईं फरमायो अथई तो क़यामत जे ॾींहुं तोखे पंहिंजे उम्मत जे मामले में मां राज़ी कंदुसि जिब्राइल अल्लाह ताला इहो वाइदो कयो जिब्राइल तूं शायद जेतिरे ते क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो हिकिड़ो उम्मती जहन्नम में हूंदो मां राज़ी न थींदुसि अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम अज़वाजुहुम उम्महातुहुम अल्लाह ताला फरमातो मुंहिंजो महबूब नबी वधीक महिरबान आहे वधीक जेको आहे शफ़ीक़ आहे वधीक प्यार कंदड़ आहे मोमिननि खे मोमिननि जी जान खां अखि खे पंहिंजी खे असां सां एतिरी वफ़ादारी न आहे जेतिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सां वफ़ादारी अखि असांखां गुनाह कराईंदी नबी साईं असांखे जन्नत जो दॻु ॾेखारींदो कन असांखां गुनाह कराईंदो नबी साईं असांखे जन्नत जो दॻु ऐं जन्नत ॾे वठी वेंदो मां तफ़सीर कुर्तबी में तफ़सीर आहे वॾो तफ़सीर जेके हज़रत साईं हाली शरीफ़ वारा वॾा बुज़ुर्ग साईं साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह असां वॾा उन्हनि खे चवंदा उहे बि घणो पढ़ंदा हुआ
अवनी तफसीर ताईद की उन में लिखियो त क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं हिसाब किताब थींदो ॿारनि जो नूर जी तारा जी हूंदी ये कोन त हेलो जी जेका तव्हां सां ठाही वेठा नूर जी तारा जी हिकिड़ो पुड़ सारे जहान जेतिरो ॿियो पुड़ सारे जहान हेॾा बि जेको पासो पुड़ हूंदो हेॾो बि पुड़ नेकी जा अमल होॾे गुनाह जा अमल होॾे पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम तोर करण वारो अल्लाह जा मलाइक जन जा अमल नामा लिखिया उहे खणी ईंदा उहे विझंदा जिब्राइल तोर कंदो अल्लाह जी ज़ात जो नुज़ूल हिकिड़े पासे हूंदो बिला कैफ़ जे वो जॾहिं मोमिननि खे कलमे वारे खे दीदार थिए अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजो दीदार नसीब करे जन्नत में दीदार थींदो हदीस पाक में अचे त जन्नती में जन्नती घटि दर्जे वारे खे अठे ॾींहं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात पाक जो दीदार चवंदो त हे जन्नत का शइ कान्हे एॾी लज़त एॾी महवियत एॾो सुहिणो हूंदो वो घटि में घटि फरमाईंदा 100 साल जे पंध ते उन जे मुंहं जी लाइट हूंदी मुंहुं एॾो उन जो रोशन हूंदो 100 साल जे पंध ते लाइट पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾा हूंदा अल्लाह जी ज़ात जो नुज़ूल हूंदो बिला कैफ़ अल्लाह ताला फरमाईंदो पाण फरमाईंदो त मूंखे अल्लाह ताला फरमाईंदो हे मुंहिंजा महबूब नबी तूं पंहिंजी उम्मत जा पाण हिसाब कर पाण फ़ैसिलो कर मां चवंदुसि न मुजारब छो त अल्लाह ताला जेको फ़ैसिलो कंदो इंसाफ़ जो कंदो बेइंसाफ़ी जो इंसाफ़ जो कंदो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मां कंदुसि मां बि इंसाफ़ जो कंदुसि इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे जंहिं ॾोह बीहे उनखे सज़ा ॾिजे जंहिं ॾोह जेतिरो हुजे उनखे ओतिरी सज़ा ॾे पोइ जो मां फ़ैसिलो कंदुसि त पोइ गुनाहगार जा गुनाह हूंदा उनखे मां सज़ा ॾींदुसि कि न पोइ इंसाफ़ थियो इंसाफ़ जो फ़ैसिलो अल्लाह जी ज़ात कंदी फ़ैसिलो बि इंसाफ़ जो मां कंदुसि इंसाफ़ जो अल्लाह ताला जॾहिं इंसाफ़ जो फ़ैसिलो कंदो नेक जंहिंजा नेक अमल घणा हूंदा उन जे लाइ जन्नत हूंदी जंहिंजा गुनाह घणा थींदा उन जे लाइ हुकुम इहो हूंदो त जहन्नम ॾे वञे पोइ जॾहिं रब जो इहो हुकुम हूंदो त पोइ मां अर्ज़ु कंदुमि मुंहिंजा रब मांजे करे माफ़ करे पोइ जंहिंजा गुनाह घणा थी वेंदा मां वेठो माफ़ी वठंदुमि मां वेठो इन करे मां हिसाब न कंदुमि हिसाब अल्लाह जी ज़ात मां भई तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई बुज़ुर्ग जी हाजी सचल फ़क़ीर जी उहो बि चवे मूंखे ॻाल्हि कई वञे असां हिकु दफ़ो हज़रत साईं हा भर इमरोट शरीफ़ वारा वेठा हुआसीं जमात बि वेठी हिकिड़ो शख़्स आयो गोॾनि खां वठी हेठि पेर ताईं उनखे गोश्त न हुजे छड़ो हॾो हुजेसि रत पूं पई वई घोड़ा कूका हुजनि साईं बाहि साड़े वई जेको जान जली रही आहे अल्लाह खां दुआ घुरो अल्लाह मूंखे माफ़ी ॾे बाबा तूं फ़क़ीर छा आहे इहा तकलीफ़ तोखे छो थी आहे कहिड़ी थी आहे चइसि हाणे कहिड़ी ॻाल्हि लिकण जी हाणे त ॻाल्हि मां उहो माण्हू हुउमि जो मुंहिंजी किनी आदत ई माण्हू मरी वेंदा त पोइ मां उनजो कफ़न लाहे ईंदुसि पोइ राति जो वेंदो हुउसि ताज़े माण्हू जो क़बर खोटे करे कफ़न लाहे ईंदुसि मां पंहिंजी आदत ते हिकिड़ो माण्हू मरी वियो वञी करे उनजे राति जो कफ़न छिकी ॾियां उनजे मथां हिकिड़ो विछू वेठो हेॾो वॾो पखी जहिड़ो डंग जो हणियसि पोइ त ईअं सॼो ईअं
मां वञी करे जेको आहे हुनखे छिपकी ॾिनी हिन माले उबिजो अखियूं करे कढ लॻो साईं हुयो त हेतिरो विछूं पर रोब उन में शींहं घणो बसि हजी के जेको आहे मां भॻु में त मां अॻ में विछूं कढ हाणे हलो हला हलो हला मील पंध या भॼी विछूं पियो कढ मां सम्झुमि त हे मूंखे न छॾींदो ईअं हलंदे हलंदे कुदरती हिकिड़ो वॾो पाणी जो कुंभ बीठो चवंदा हाणे पाणी में लहा त जिंद छुटे साईं मां पाणी में लथुमि विछूं थोरी विथी मां पाणी झागे करे चल जेतिरो पाणी हो पर झागे करे वरी गोॾनि जेतिरे पाणी ते जी पहुतुमि मथे ऐं हे उते पहुतो हे बि उन पाणी ते पहुतो ॾिठे मूंखे पाणी में घिरंदो वेंदो पियो फूक ॾिने हिकिड़ी फूक पाणी खे ॾिने त पाणी कोसो थी वियो ॿी फूक ॾिने त ॾाढो कोसो थी वियो टी फूक ॾिने जीअं देग में पाणी टचिकंदो आहे सॼो तलाउ टच कयो हे मां जेको आहे उते जेको आहे पिनियूं ॻरी वियूं हे गोश्त ॻरी वियो अलाह खां दुआ घुरो अलाह हे नाग विछूं आहिनि की कोन्हनि ये बयान की कोन बयान आहे को फिक्र अल्लाह जो नालो वठो तो बचाव थे मलफूजात साईं जी में वाक्य लिखियल आहे हर साईं पीर बागार साईं मोहम्मद राशिद रहमत मलफूजात हिकिड़ो शख्स हो साईं जी ज़ियारत जे लाइ वञे अॻे पैदल वेंदा हुआ सारियूं हूंदियूं बि कोन हुयूं पर अदब बि हूंदा हिकिड़ो फ़क़ीर ॿिए शरीर रहंदो हो उहो पोइ फरमाए मूंखे चयो मां वयुमि जॾहिं त हज़रत सजन फरमाइनि पिया दा जानमांद फ़क़ीर अॼु मुरीद थी विया आहिनि मुर्शिद थी विया आहिनि मुरीद अदब त रहियो ई कोन्हे पर अल्लाह जा बाना वरी केॾा जेको आहे महिरबान अदा जेको असांजो हक़ु अथनि अदब जो मां पंहिंजी जमात खां उहो खणी छॾियो आहे जॾहिं मूंखे ॻाल्हि कयईं मतिलबु ईअं बि फरमायो त मां खणी छॾियो आहे हा मतिलबु हाणे बचाव थियो छो त माफ़ी मिली वई अदब हूंदा हर हिक जो अदब आहे अबे अमा जो अदब आहे पंहिंजी जाइ ते उस्ताद जो अदब आहे पंहिंजी जाइ ते मुर्शिद जो अदब आहे पंहिंजी जाइ ते वॾे जो अदब आहे पंहिंजी जाइ ते नंढे जो अदब आहे पंहिंजी जाइ ते मक़ाम त आहिनि न मुर्शिद खां वधीक ॿियो केरु जेको रूह खे पाले जेको जनत जो वञे पियो हलंदे हलंदे पंधु कंदे राति थी वई अधु राति मंझि राति अॻे या फुरा लुटा एतिरियूं कोन मां पंहिंजी ॻाल्हि कयां घोटकी में मां अलाह जे फज़ल सां ऐं अलाह जो पर ख़ादम आहे मदरसो आजा थिए मोहम्मद अब्बास साहिब तव्हांखे ॿुधायो पढ़ी आयो आहे ॿ टे ॾींहं पोइ जॾहिं मां इब्तिदा में मुंड में खोलियो हुउमि त राति जो मां मदरसे खे दर न ॾवाईंदो हुयुसि मां तालिब खे चयो बाबा दर न ॾींदा कयो इस्तान आहे राति जो अधु राति मंझि राति मुसाफ़िर हलंदा आहिनि को थकल टुटल हूंदो को उञो हूंदो कंहिंखे जेको हाजत हूंदी को निमाज़ पढ़ंदो इहो बि सवाबु थींदो थोरो आहे छा सवाबु पाण फरमत अॻियनि नबियनि जे उम्मतनि मंझां हिकिड़ी माई उहा माई फ़ाहिशा सम्झो था पाण चकले में रहण वारी पोइ रस्तो वधी वञे पई हलंदे हलंदे को पंधु हो घणो विच ते खुई अॻे खुयूं हणाए छॾींदा हाणे नलका बि ख़ैरात वारा माण्हू हणाए छॾींदा पाणी जे लाइ उन खुई जे गल ते कुतो पाणी जी लालच जेका कुतड़ो आयो आहे उन में बेताब थियल उन्हारे जी मौसम गर्मी जी पर न ॿाहिरि पाणी न गल ते कुझु काशे हे तो लंघी हिनखे ॾिठे त कहिड़े हाल में हिनखे
ख्याल थियो त हिन वीचारे सां उन जे करे तकलीफ़ त अहिड़ी हूंदी जहिड़ी असांखे लॻंदी आहे, अहिड़ी तकलीफ़ हूंदी। हिन हुन ॻोल्हे हिन रसो हुन जेको आहे दिलो पंहिंजी खणी पोती लाथे, पोती लाहे करे जुती में ॿधाई। हितां तव्हां बि थोरो सोचो, उहो ज़मानो अहिड़ी दफ़ा की बि पोती हुई न, हदीस शरीफ़ में पोती जा लफ़्ज़ था थियनि। ऐं अॼोको असांजे चङनि भलनि जे माण्हुनि जे घर में ज़ैफ़र खे पोती कोन्हे। कारे ज़मानो वञी निकितो आहे। मूंखे साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह ज़रूर पहाड़ वारा ॿुधा अथव न, उन्हनि वाक़ियो ॿुधायो त हज़रत साईं भरचुंडी शरीफ़ वारा साईं मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह उनखे हिकिड़ो फ़क़ीर करे वियो दावत। मिसकीनी गुरबत जो ज़मानो, उन वक़्तु माण्हू संग रखंदा। हज़रत साईं इमरोटी रहमतुल्लाह ऐं होॾे जेको आहे पंजाब जा दीनपुर वारा साईं ग़ुलाम अहमद, इहे गॾु उते रहंदा हुआ। नंगर जा कॾहिं कॾहिं ॾेलूं किरड़ जा कहिड़ा कौड़ा थींदा आहिनि, ॿ टे ईंदा। पोइ उहे पाणी में ट्रक आहिनि, हिकु पाणी हारनि, ॿियो हारनि, टियों भला उन जी कौड़ियाण कुझु ढरी थींदी, काॾे वञे। ॿ टे जेको आहे लपा चांवरनि जूं भत जूं सटींदा, उहे फ़क़ीरनि खे खाराईंदा। अहिड़ो गुरबत जो दौरु, फ़क़ीर आशिक़। अदा को मां वक़्तु वधीक त नथो अची वञा। दरूद शरीफ़ लेलड़ो पाले को अटड़ो को कणक जो है वत के साईं तव्हांखे बि दावत आहे, तव्हांखे बि दावत आहे। फ़क़ीरनि खे साईं फ़क़ीर वठी वियो, मानी तयारु थी, मानी अॻियां आई। हज़रत साईं जन किरायो मानी जो भंजी बोड़े में बोड़े वात ॾियण सटियूं खणी फरमाए त हिनखे खणो, हिन जे मथां लानत पयल आहे। वञी खॾे में सटियोसि, कुतनि ॿिलनि खे बि न खाओ खाराए, छो त इहा बि अलाह जी मख़लूक़ ज़िक्र कंदी आहे। भई इमिन शइ इलाह जो सभु आहे की कोन क़ुर शरीफ़। हिन जूं न हेठियूं रहियूं न मथियूं, हिन जेके मोहबत ऐं इश्क में लेलड़ो पाले पे साईं ईंदो खईंदो दुआ कंदो, हेॾो हे ख्वारी जुदा वञी घर वारी ते लट कई। ॾे मूंखे ॿुधाए ॻाल्हि त छा कयो, कीअं मानी कड़ी हेॾे होॾे कसम, हेॾी हेॾी ॻाल्हि मां बावजूद सुठे नमूने सां पचाई। तूं सोणी सची आहे, मुंहिंजो साईं आहे। का बि ॻाल्हि कान्हे का, हिकिड़ी ॻाल्हि आहे, हेॾो कुनी पई ॿोड़ जी रजे पई, हेॾो मां मानी पई पचायां, हथ हिकिड़े में चाणो, ॿियो मां हुन में कुनड़ी खे घुमायां पियो। आयो जो वाचूड़ो त मां जे मथे जी पोती खणी वई, मथो थी पियो उघाड़ो, मां उहा मानड़ी थपे करे ऐं हुनखे घुमाए करे पोइ वञी पोती खयमि। पोइ उन मथे उघाड़े जे करे हुनजे मानी जे मथां लानत पई। हे साईं ख़लीफ़ साहब जन रहमतुल्लाह, अॼु काथे वञी पहुता? अल्लाह रहम फरमाए, अल्लाह रहम फरमाए। मुंहिंजा दा हे वक़्तु आहे हयातिया, हे क़ीमती आहे, हे गुज़री वई वरी हथ न ईंदी। हिन जो हिकु हिकु साह जेको असां वेठा खणूं था न, हले थो की नथो हले? अल्लाह ताला तव्हां समूरनि खे, समूरनि नबी सॼी उम्मत खे अल्लाह ताला सॼी मख़लूक़ खे हिदायत बि करे, सिहत बि ॾे। पर माण्हू जंहिंखे जेको आहे सो दम जी बीमारी हूंदी आहे, उहो साहु खणंदो आहे त उहो साहु ॿुधण में ईंदो आहे न, माने साहु हले थो न।
इहो हिकु हिकु साह जो क़ीमती आहे, हिकु हिकु साह क़ीमती आहे। हदीस पाक में अचे थो क़यामत जे ॾींहुं जेॾी जन्नत में वेंदो कंहिं शइ जी ॻणती उनखे न हूंदी। वलकुम फिहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिहा मा तदउन। अल्लाह ताला फरमातो जेको घुरदे त ॾींदो मां, जेकी तूं चवंदे मां, जेको दिलि में इरादो कंदे। अजीब ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे मां जन्नत वारियूं ॻाल्हियूं ॿुधायां त इहे ई न खपे। थोरो हेतिरो इल्मु आहे असांखे त बि एतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। वलकुम फिहा मा त बसि हद थी वई। हज़रत अबू बकर हज़रत अबू हुरैरा साईं हिकिड़े शख़्स खे सहाबी खे थो चवे अदा अच त पाण गॾिजी दुआ घुरियूं, पोइ गॾु वारी दुआ क़बूल हूंदी आहे। कीअं क़बूल हूंदी आहे? जेकॾहिं हिकिड़े जी दुआ क़बूल थींदी त पोइ उनजी बरकत सां ॿिए जी दुआ क़बूल आहे, इज्तिमाई दुआ। जे दुआ घुरूं या त क़यामत जे ॾींहुं तोखे ऐं मूंखे अलाह ताला जन्नत जे बाज़ारनि में गॾु घुमाए, जन्नत जे बाज़ार में अच त या दुआ त बाबा हुते जन्नत जी बाज़ारियूं छा जेका हूंदियूं, बाज़ार थींदी आहे सौदे सट जो, उते सौदो सट त कोन हूंदो। चयो उते सौदो सट कोन हूंदो। उते जॾहिं रब जो दीदार करे बानो मोटंदो त उते रस्ते ते हिकिड़ो जन्नत जो मुल्क हूंदो जंहिंमें सूरतां शकिलां हूंदियूं, जंहिंमें सूरतां शकिलां हूंदियूं। पोइ माण्हू उनखे सूरतनि शकिल खे ॾिसी करे चवंदो जेकर मुंहिंजो हे मुहांडो हुजे आहे शिकल हुजे आहे, यकदमि उहा शिकल थी वेंदी। हाणे अहिड़ियूं शयूं जेके दुनिया जे जहान में थियनि ई कोन, उहे आख़िरत में थींदियूं जेकॾहिं बाने जी दिलि घुरियो त। बल्कि को बि फिक्र को ग़म कोन हूंदुसि, है न। अल्लाह जी रज़ा जुदा, न मौत न बीमारी। पर मां त समूरा 18 सालनि जी उमिरि में खाईंदा त जेतिरो खाइनि पीअनि त जेतिरो पीअनि, न पेट में सूर न मथे में सूर, न रेलो न पेशाब, पाणी पघर मोतियुनि जे दाणनि वांगुरु थी करे निकिरंदो। ख़ुशबू जन्नत जे गुलनि खां वधीक हूंदुसि, ख़ुशबू खां वधीक। ऐं मानी जेको आहे जेको खाधो खाईंदो ओघराई जो ॾींदो, ओघराई में एॾी ख़ुशबू उहो खाधो हज़म थींदो जेतिरो पोइ खाए। गुलू वशरबू हनीअम बिमा असलफ़्तु फिल अय्याम खाओ पीओ, हर शइ पई उनखे मिलंदी, को फिक्र को ग़म न हूंदो। पर हिकिड़ो फिक्र उनखे बि हूंदो, उहो कहिड़ो? जेको हे साह अलाह जे नाले खां ख़ाली कढी। अल्लाह जा बंदा अहिड़ा आहिनि, रिजालुल्लाह तुलहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, जवान उहे आहिनि जेके दुनिया जा धंधा अल्लाह जी यादि खां गाफ़िल नथा करे। मजनू खां पुछो, मजनू त लैला खे यादि कंदो आहे? चए त लैला विसरी किथे आहे त यादि कयां। यादि कबो आहे विसरियल शइ खे, जेका यादि ई यादि आहे न। अल्लाह जे बंदनि खे अल्लाह यादि ई यादि हूंदो आहे, अल्लाह जे बंदनि खे अल्लाह यादि ई यादि हूंदो आहे। पर तव्हां असां उहो दग वठूं, उहो यादि करणु सिखूं। उहो यादि करणु कंहिंखां सिखंदो? जंहिं यादि कयो आहे, जंहिं अल्लाह जे बंदनि यादि कयो आहे। मुंहिंजे साईं हिकु दफ़ो फरमाइनि पिया, फरमायो त हज़रत लाहौरी बुज़ुर्ग ॿुधो अथव न, साईं अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह, उहे पिया बाबा मूंखे ॻाल्हि करनि त मां हज ते वियुमि, हज जो मौक़ो हुजे। पोइ मां हिकिड़े शख़्स खे ॾिठो, रोज़ अचे बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ करे घणो, जॾहिं ॾिस त तवाफ़ में वेठो आहे। मूंखे ख़्यालु थियो, मां हुनजी दिलि ॾे तवजो कयो, दिलि जो तवजो कयो मां त दिलि हुनजी गाफ़िल हुई, दिलि हुनजी गाफ़िल हुई। गाफ़िल जो मतिलबु कमु हिकिड़ो करे पोइ ख़्यालु ॿिए पासे, गाफ़िल जो मतिलबु दिलि हुनजी गाफ़िल। इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो
जो उन ॾींहुं शाम जो मूंखे बाज़ार ॾे वञिणो पियो कपिड़े जे दुकान ते वॾो दुकान हिकिड़ो हज जो मोकिलियो इलाही हाजी भरियल दुकान कोई कहिड़ो कपिड़ो पिया वठनि कहिड़ो कटाइनि पिया को विड़ाइनि पिया वठि वठा लॻी हुजे उन दुकानदार जे दिलि जो तवजो कयमि त दिलि हुनजी अलाह जे ज़िक्र में मशगूल दिलि गाफ़िल न रिजालुल्लाह तुलहिम तिजारतुन वला बयउन बाबा अल्लाह जो नालो वठो अल्लाह जो नालो सिखो इन में न हर आहे न वाहुलो आहे न ॾुख आहे हर इबादत वक़्त सां हर इबादत शर्तनि सां अल्लाह जे नाले जो कोई शर्त ई कोन्हे الذين يذكرون الله قياما وقعودا وعلى جنوبهم अल्लाह ताला फरमाते जान हुयनि जेके मां अल्लाह खे यादि करंदा बीठे भी यादि करंदा वेठे भी यादि करंदा सुम्हे भी यादि करंदा रब तारीफ़ तो करे न सुम्हे तू नमाज़ पढ़ी सघंदे अहिड़े नमूने सां बिना वक़्त जे पढ़ी सघंदे कोन पढ़ी सघंदे हिन जे लाइ को वक़्तु ई कोन्हे को अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियाम को मां ॻाल्हि कई पई हज़रत बरजूनी शरीफ़ वारनि ॾे फ़क़ीर पियो वञे अथव न यादि उहा ॻाल्हि पूरी करे मज़मून ॿियो थी वियो आयतनि जे मुनासिबत ते त आहे पर उनजो तफ़सील सां न आहे अल्लाह जे हथ उहो फ़क़ीर राति जो मुक़ाम खां जी लंघियो मुक़ाम खां जो लंघियो त जॾहिं मुक़ाम जे अध ते आयो विच ते त हिन खे आवाज़ ॿुधण में आयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो धर्म ऐं इहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो हे जेके चारि तस्वीरूं ज़िक्र जूं आहिनि ॾाढियां वारियूं ॾाढियां माना आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह इहो असांजे क़ादरी सिलसिले में आहे ॿियनि सिलसिलनि में इहो ज़िक्र कोन्हे को इहो एॾो वॾो ज़िक्र आहे जंहिंजे ज़िक्र जे कहिड़ी तारीफ़ कजे कंहिंजे ज़िक्र जी कहिड़ी तारीफ़ कजे ज़रबा बि अचनि ला इलाहा इल्लल्लाह हे उन आवाज़ जे ख़्याल ते वियो सुरदो सुरदो राति अंधारी मुक़ाम में ॿूटा धूटा कुझु नज़रेस कोन पियो यार माण्हू आहे त कोन आवाज़ त कोन्हे हलंदे हलंदे जेको असां वरी कनड़ो ॾे ॾिठे त हिकिड़े ॿूटड़े मुंहिंजो आवाज़ थो अचे हिन माण्हू वेठो हाल आहे ॾिसो त क़बर आहे ड्रथी पई आहे सारो क़बर वारो उहो मयत सॼो ॻरी मिटी जो धड़ थियो पियो आहे फ़क़ति सिसड़ी अथसि जेका करे थी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह अजब ॾाढो अजब में पइजी वियो साईं ॾे आयो जीअं पोइ तो ॻाल्हि कर ॿुधाए हीअं मामलो ॾिसो पाण मोहम्मद अबा इन बहाने अल्लाह जो नालो वरितो दुनिया में पर वरितो ऐं ज़बान सां कल्बी ज़िक्र न कयो आहे जेकॾहिं कल्बी ज़िक्र करे हा त सारो जिस्म सलामत हुजे छो त बाबा कल्ब दिलि कल्ब माना दिलि दिलि अहिड़ी शइ आहे जो उहा बीहजी वञे त माण्हू मरी वेंदो आहे न दिलि जो दौरो बीहजी वञे दिलि जो तालुक सारे जिस्म सां बाक़ी जिस्म जो हर को उहो पंहिंजो पाण पंहिंजी जाइ ते आहे दिलि जो तालुक सारे जिस्म सां तंहिं करे कल्ह बि ज़िक्र करिया क़बर जे अज़ाब खां बचाइण पाण फरमाद वमा मा मिन शैन अनजा मिन अज़ाबिल्लाह मिन ज़िक्रिल्लाह का बि शइ अल्लाह जे ज़िक्र खां वधीक क़बर जे अज़ाब खां छॾाइण वारी न आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो साहबा सगोरा फरमाइनि था असां पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं हिकु माण्हू वफ़ात करे वेंदा पोइ जनाज़े में पैगम्बर साईं पाण निमाज़ बि पढ़ाईंदा गॾिजी बि वेंदा पोइ जॾहिं दफ़नाए करे दुआ घुरंदा हिकिड़ो साहिबी सगोरो उनखे दफ़नाए करे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ न घुरी वेठा पाण फरमाया असांखे सभु तस्बीह पढ़ो अल्लाह जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साहबा फरमाए त पैगम्बर साईं पाण बि सुभान अल्लाह पढ़नि पिया असांखे बि असां बि सुभान अल्लाह
वरी फरमा त हल्लेलु ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो, तहलील पढ़ो, तहलील जो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। कुछ वक्त नबी से ला इलाहा इल्लल्लाह पढ़ी, असां भी ला इलाहा इल्लल्लाह। वरी फरमाया तो कब्बिर, अल्लाह जी वॾाई बयान कयो, तकबीर अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर पढ़ियो। थोरो वक़्तु साईं पढ़ियो थे, पियो बसि साईं दुआ गुरू थिया। साईं अॻे त ईअं कॾहिं कोन कयो हो, कंहिंजी बि क़बर ते हीअं छो कयो हाणे? फरमत हे बानू क़बर वारो, इहो उहो माण्हू हो जंहिंजे जनाज़े में 70,000 मलाइक शरीक थिया। इहो माण्हू 70,000, पर हिन को हिकिड़ी ग़लती थियली, उनजे करे क़बर भीड़ जो ॾिनसि त हेॾो जी पासे हेॾो जी पासे हेॾे थी हे खणी वरितईं। पोइ अलाह जो ज़िक्र कयोसीं, अलाह जे ज़िक्र जी बरकत सां तकलीफ़ को हली वई। उहा जेको अज़ाब लही ॿिए जे पढ़ण सां सवाब, ॿिए खे बख़्शण सां अज़ाब क़बर जो लही थो वञे। छा जेको अलाह जो नालो वठंदो उन खां दुनिया जूं सख़्तियूं अज़ाब न लहंदा? असां अलाह जो नालो छॾियो आहे तंहिं करे धिका। हज़रत साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह, इहे बि साईं ख़लीफ़ साहिब जन ॻाल्हि ॿुधाई, वाक़ई ॿुधायो। उन जो फ़क़ीर माना मुरीद अलाह जो नालो पुछणो, उन खां का ग़लती थी वई, का मीरनि जी बादशाही, उहो ज़मानो साईं जन जे दौर में मीर हुया बादशाह ख़ैरपुर जा, मीरनि जी। पोइ उन खे मीरनि कोट ॾींदी जे जेल में विझाए छॾियो। कोट मीर जंहिं ते काड़ बहा त कोट ॾींदी जे जेल में अंदरि कराए छॾींदा। बसि एॾा त सख़्तु हूंदा जो जेकॾहिं को सुभाणे जे लाइ वेंदो त उन खे बि हणिजे लॻे, न को केस, न को ॻाल्हियूं, न को भले, बसि अहिड़ा सख़्तु हूंदा। ॿियो कोई जो मिट माइट दोस्त हुयो, साईं फलानो जेको आहे तव्हांजो फ़क़ीर हो, उहो जेल में पियो आहे, उनजे लाइ दुआ थो घुरो। साईं जन फरमाया अदा इन पंहिंजा औज़ार मुॾा कया, अदा इन पंहिंजा औज़ार मुॾा कया, बसि हुनखे जवाबु इहो ॾिनो, दुआ बि कोन घुरी। इतफ़ाक़ न 2-3 साल गुज़रिया, उन जंहिं दुआ घुराई पए उन खां बि ग़लती थी, उन खे बि जेल में। हाणे साहब कोट जी जेल में हो बि पुछा कंहिं त फलानो असां फलानी जाइ ते मिलिया, पाण में हाल अहिवाल, बाबा मां तुंहिंजे लाइ दुआ घुराई, साईं जन खां घुराई पए, साईं जन त हीअं फरमायो त पंहिंजा औज़ार मुॾा कया। ईअं चए त फलानो 2-3 माण्हू ॿिया बि ॾसेसि, इहे बि पंहिंजी जमात जा आहिनि। हाणे 2-3 थिया ऐं मग़रिब जी निमाज़ गॾिजी पढ़ंदासीं जेल में। मग़रिब जो वक़्तु थियो, मग़रिब जी निमाज़ पढ़िया। असांजो जेको क़ादरी सिलसिलो आहे जारी ज़िक्र जी नसियो मां 11 कुल शरीफ़ पढ़ी करे दुआ घुरी करे अॼु ज़िक्र शुरू कयो आवाज़ सां, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो ज़रबा। फरमान पिया अञा तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी पूरी न कयो, कोट ॾिजे जो कोट जो पासे किरी पियो, ज़ंब करे किरी पियो त हो त कोट में बंदि थियल हूंदा न, जीअं जेको अवाड़ में ॿकरी खे रसो न विझिबो आहे, रसा विधल त कोन, सारा माण्हू जेको जेल भॼी विया। मीरनि खे चयोसीं कोट ॾिजो, कोट किरी पियो आहे, हे त वियासीं बि जेल, चए वियासीं पोइ हाणे मां छा कयां? अलाह जो नालो मोमिन जो हथियार आहे। अल्लाह ताला फरमाए थो त हथ मूसा खे फिरौन वञो, फिरौन ॾे वक़्तु छा थो फरमाए, भला तॾहिं फी ज़िक्री, जॾहिं उन जे साम्हूं वञी करे उनखे नसीहत कयो त मुंहिंजे ज़िक्र में सुस्ती न कजो। इहो ज़िक्र ई आहे, अलाह जो नालो ई आहे, जंहिंसां जेको इंसान जी कामयाबी आहे, जंहिंसां अलाह जी मदद ईंदी आहे, दुनिया में बि कामयाबी आहे, आख़िरत में बि कामयाबी आहे। अलाह खां दुआ आहे अलाह ताला तव्हां असांखे पंहिंजी रज़ा नसीब फरमाए, दीन दुनिया जी बरक़त। पंहिंजे ॿारनि खे क़ुर पढ़ायो, दीन पढ़ायो,
हे कुरान सचो आहे न ईमान थो की कोन्हे अल्लाह जो फरमान सचो आहे न पोइ अल्लाह ताला छा फरमायो त मां साह वारनि खे मां रिज़्क़ ॾींदुसि साह वारनि जो रिज़्क़ मां अल्लाह जे ज़िम्मे आहे ॿारहें सिपार जे मुंड में मां इहो कूड़ आहे छा अशर कबीले जा अरब परे अशर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने मुनव्वरे में दीन जी शूरत ते ग़लबो थियो 40 माण्हू अशर कबीले जा इस्लाम क़बूल करे नबी साईं जी सोबत में ज़ियारत ऐं दीन सिखण जे लाइ पिया जॾहिं मदीने मुनव्वरे जे वेझो आया पंध जो थकाट बि थियो बुख बि लॻी चयो वञे हाणे मज़ो न ईंदो नबी साईं जी ज़ियारत सोबत में थक बक वञो बुखड़ी भी लगी आ हिकड़े साहबी के मोकिलियो फरमायो त तू वञ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिदमत में चयोसि हेतिरा माण्हू कुछ न कुछ खाइण जे लाइ वठी आ उहो बि खाऊं थकड़ो बि पटियूं पाणी दाणी पियूं पोइ ताज़ा थी करे हलूं हाणे हमणा वञे 40 में 39 में जॾहिं साहबी फरमाए तो हदीस पाक जो वाक़ियो जॾहिं मां मस्जिद शरीफ़ में अंदरि लॻियुमि त उन वक़्तु जेको आहे जिब्राइल नबी साईं वटि इहा आयत सिपारे जेको आहे 12 जी मुंड जी आयत मुबारक खणी आयो नबी साईं साहबा खे ॿुधाइनि पिया त अलाह जो तरफ़ हे आयत नाज़िल थियूं क़ुर जो हे हुकुम आयो आहे वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अला अल्लाह रिज़्क़ुहा व यालम मुस्तक़र्रा मुस्तौदा कुल्लुन फी किताबिन मुबीन को बि साह वारो कोन्हे मगर रिज़्क़ मां अल्लाह जो ज़िम्मे हर साह वारे जो अरब तो हुया न हर साह वारे में कुतो बिलो भी आयो कि कोन आयो उनखे साह आहे कि कोन चए त जॾहिं अल्लाह ताला फरमायो त हर साह वारे खे मां रिज़्क़ ॾींदुसि कुते ॿिले खे अल्लाह रिज़्क़ ॾींदो असां अशरी अल्लाह वटि रिज़्क़ कुते ॿिले जहिड़ा बि न आहियूं छा छो मां नबी साईं खे सुवाल कयां अल्लाह पाण ई ॾींदो उतां मोटियो पैगंबर साईं खे अर्ज़ु न कयो त मोटियो यकीन अची वियुसि न उते मोटियो हाणे हो त किंदा वेठा ॼाण खणी आयो मानी अरे हे त हथे खाली चए था ॾे ख़बर मानी ताम को खाधे पीते चई उहो ईंदो अचे थो ईंदो न अचे थो हो अल्लाह जे ज़ात ते हुनखे एॾो यकीन अची वियो त अल्लाह जे तरफ़ ईंदो अचे थो हुन न सम्झो त पैगंबर साईं खे ॻाल्हि कई आहे 40-50 माण्हू जी कुझु तयारी करे मोकिलींदा हे हलियो आयो आहे मोटियो न वधीक हिन ॻाल्हि खे थोरा वेठा रहिया ख़बर अथई मन हिकिड़ो हमरा अचे थो वॾो सुहिणो सेब थो वॾो हिकिड़ो जेको आहे सो थांव खयूं पोइ हिते काठी जा डिश हाणे त रबड़ जा डिश क़िस्म क़िस्म जा ताम मानियूं मथे ते खयूं ईंदो पियो आहे अची करे अॻियां रखी बिस्मिल्लाह करे समरन खाधो खाई जॾहिं बसि कयूं वरी हुन थांव खयूं हलियो उतां थी करे वरी त गाइब थी हाणे आया नबी साईं जी सोबत में ॾींहुं 2 3 गुज़रे हिकिड़े हुन मर्द कयो साईं तव्हां जेको असांजे ताम मोकिलियो असां माण्हू मोकिलियोसीं ताम खाधो मोकिलियो उहो ताम अहिड़ो त लज़ीज़ हो अहिड़ो त मज़ेदार हो जो असां हेॾी हयाती आंदी आहे अहिड़ो लज़त वारो ताम असां न ॻाल्हि पाण फरमायो त मां त ताम तव्हां कोन मोकिलियो हाणे हुन विच सम्झो त हाणे ॻाल्हि आहे सॼी ॻाल्हि करे त ॿुधाए साईं हिननि मूंखे मोकिलियो मां अलाह ते रखी करे पाण फरमायो त इहो रिज़्क़ तव्हां अलाह ग़ैब मां मोकिलियो तव्हां अलाह ते रखी त ॾिसो क़ुर खे असां हिफ़्ज़ था कयूं मौलवी था थियूं पढ़ूं था किथे आहे अक़ीदो हज़रत साईं भरचुंडी शरीफ़ साईं इमरोटी आया असांजे घोटकी जे पासे हिकिड़े मौलवी खे जेको साईं जो बैत मस्जिद जी संभाल जे लाइ विया फरमायो हिन मस्जिद तूं संभाल कर हुन चयो हा साईं जॾहिं मोकिलाए हलिया त कचो असां वारो जेको ख़्यालु कचो असांजे मदरसनि में हाणे ज़ुल्म थी वियो आहे छोरा अरबी भी पढ़नि हिफ़्ज़ भी पढ़नि वरी अंग्रेजी जे ॾींहंनि में वरी इम्तिहान जे लाइ वञनि हलिया आहे क़ुर ते एतबार थियो न थियो न मानी होॾो में मिलंदी
भाई गे मिले दुआ जे जे माण्हू जाइ ठाराईंदा पोइ मुला खे वठी वेंदा हलो ख़तमु पढ़ो वरी दुआ कयो त जीअं जिन भूत न अचे बाक़ी रखंदा त टीवी रखंदा त वाजा हणंदा त शक्ल सूरत जाइज़ आहे पैगंबर सैयद फरमायो जंहिंजे मथां कलमो भरियो अथव ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह भरियो छो नथा हदीस पाक मां तव्हांखे ॿुधायां थो जेके शक हुजे त मां ॾेखारियां मिशकात शरीफ़ जे फरमातो क़यामत जे ॾींहुं सख़्त में सख़्त अज़ाब चइनि ॼणनि खे अज़ाब जहन्नम जो सख़्त चइनि ॾोहारियुनि खे हिकिड़ो उहो जेको अल्लाह जे नबीअ खे क़तल करे अल्लाह जे नबीअ खां मथे को आहे ॾोह बि अहिड़ो कयो वयक़्तुलून अल अंबिया बिग़ैर मुंड खां वठी हक़ बातिल जी वेड़ त अचे थी न नबीअनि खे बि क़तल थिए थो आहे क़ुर शरीफ़ में को कोन्हे हिकु ॾींहं में किताब लिखनि था हिकु ॾींहं में क़ौम 40 नबी क़तल कया अहिड़ो ज़ुल्म ज़ालिम मज़लूम जहिड़ो हले थो जॾहिं खां वठी जान उठायो छा काबिल हाबिल खे क़तल कोन कयो था पहिरियां पुट आदम अलैहिस्सलाम जा खून करे बीह रहे हिकिड़ो जनमी थियो हिकिड़ो जनती थियो जेको जहिड़ा कम करे मन क़तल नबीअ औ क़तल हू नबी या जंहिंखे नबीअ क़तल कयो औ क़तल आदुन लिवालिदे या को क़तल करे कोई बि हिकिड़ो पंहिंजे पीउ मां हे टियों नंबर वल मुसविरु ऐं फोटू कढंदड़ कढाईंदा फोटू कढंदड़ कढाईंदा छा इहा हदीस न आहे या आहे छा त फलानो कढाए त पोइ कोन्हे फलानो कढाए त पोइ कोन्हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा सिद्दीक़ा हुन सां पढ़नि था घर में आया अम्मा आयशा सिद्दीक़ा कपिड़ो वापारी खणी आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पथारण जे लाइ विहाणे करण जे लाइ घर खे टंगण जे लाइ वठी चयो फोटू छापियल आहे पखिड़ियुनि में नबी साईं अची करे मोटी चइसि मां कहिड़ो गुनाह कयो जो तव्हां मोटिया था वञो फरमातो हे फोटू चइसि हे मां कपिड़ो तव्हांजे लाइ फरमातो इहे जेके फोटू क़यामत जे ॾींहुं अज़ाब थींदो अलाह जा मलाइका जीअं फोटू कढियो थी साह बि विझे थो फोटू कढियो थी न साह विझी सघंदो न अज़ाब हटंदो पखिड़ियुनि जा फोटू अम्मा आयशा सिद्दीक़ा जे घर रखियल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में नथो अचे पोइ रहमत कीअं ईंदी काथे इस्लाम खड़ो आहे काथे मुला मदरसे में पढ़े थो क़ुर ते एतबार कोन्हे क़ुर खे तूं चिमड़ सारी दुनिया तुंहिंजी कढ न हुजे त पोइ मां अॻु अर्ज़ु कयो न पगार बुज़ुर्ग 200 सदियूं थी वफ़ात करे अॼु ताईं उन जी औलाद खाए थी की नथी खाए इज़त आहे की न आहे तव्हां असां उन जा मुरीद न आहियूं हक़ीक़त में त मुरीद आहियूं लेन जे लिहाज़ सां मुर्शिदी आहे मुर्शिद आहे पर हिन महिल पर जेके असां वटि ईंदा त असांजा बि कपिड़ा खिलंदा असांखां बि जेको थी सघंदी कंदासीं छाजे करे ओ जो वॾनि क़ुर पाक जी इताअत कई आहे की कोन क़ुर पाक अलाह ताला न ॾींदो हे सारो जान क़ुर जो सदके थो खाए क़ुर वारे खे न ॾींदो अल्लाह ताला फरमाए थो कुल मन हरम दीनतल्लाह अल्लती अखरज लिबादी वत्तय्यिबात मिन रिज़्क़ कुल है लिल्लज़ीना आमनू खालिदतन यौमल क़ियामह अल्लाह मग़फ़िर वरहम